अहिड़ी तंज़ीम घुरिजे थी अदीबनि जी जेका ॾेही तोणी परॾेही अदब खां सॼे क़ौम खे बाख़बर करे, जेका घटि में घटि ऑनलाइन हुजे। खोड़ सारी दुनिया में जेके बि अदब में तब्दीलियूं आयूं आहिनि उन्हनि खां असांजो अदीब वाक़ुफ़ ई कोन्हे को, ॼण त उन सां तालुक़ ई कोन्हे को, ॼण त उन सां को लॻापो ई कोन्हे को। दुनिया में जेके बि तब्दीलियूं थियनि थियूं, जेके नयूं कहाणियूं, नवां नाविल, नवां मसइलनि ते जेको ॻाल्हायो ॿोलायो वञे थो, उहो ॼण त न बराबरि आहे असां वटि। इन करे असां वटि सरासरी जेको ॾोहो थींदो या जेको जवाबदार धुर थींदी, सा मुंहिंजे ख़्याल में अदबी संगत ई थींदी। अदब जे हवाले सां सिंधी क़ौम खे अहिड़ी अदबी संगत घुरिजे जंहिंजो सॼो रिकॉर्ड ऑनलाइन हुअणु घुरिजे। अहिड़ी अदबी संगत घुरिजे जेको जदीद अदब, नयूं कहाणियूं, नवां अफ़साना, नई शाइरी, मज़लूम तबके जी ॻाल्हि ॿोल जेका शाइरी में थिए थी, अदब में थिए थी, अफ़साने में थिए थी, उहा असांखे हिन सॼी क़ौम खे उन मुतलिक़ बाख़बर रखियो वञे, उन जा तर्जुमा कया वञनि, उन्हनि खे छपरायो वञे। खोड़ सारा असां वटि क़ाबिल माण्हू आहिनि जेके तर्जुमो करे सघनि था, पर सॼी सारी ज़िमेदारी जेका आहे असां मर्कज़ी या हिकिड़ी सिंध में असांजी तंज़ीम आहे। थी सघे थो 2-4 पंज ॿियूं बि हुजनि टुकड़नि टुकड़नि में विरहायल, हीअ वाहिद तंज़ीम आहे जेका सॼी सिंध में फैलियल आहे। पर उन्हनि जी कारकर्दगी जॾहिं ॾिसूं था, ख़ासि तरह यूसुफ खां पोइ को रिसालो कोन थो निकिरे, को माहवार तर्जुमान कोन थो निकिरे, को अदबी मेड़ाका कोन था थियनि। ख़ासि तरह हिन जेके गुज़िरियल साल जेका हीअ दौर जंहिं पूरो कयो, उन्हनि त हिन महिल ताईं को जलसो ई न आहे कयो, को वॾो प्रोग्राम ई न आहे कयो, को ऐलान ई न आहे कयो त कहिड़नि अदीबनि सुठियूं काविशूं कयूं उन्हनि खे इनाम ॾियूं, उन्हनि जे मान में को अजाणो ॾियूं। उन सिलसिले में मां त ईअं चाहियां थो या मां ईअं सम्झां थो त अहिड़ी अदबी संगत घुरिजे जेका जदीद दौर जे तक़ाज़ाउनि तहत कमु करे, रिकॉर्ड रखे, रिकॉर्ड ऑनलाइन करे त जेको बि माण्हू पढ़णु घुरे, ॾिसणु घुरे, ॿुधणु घुरे, उहो ॿुधी सघे थो। मुंहिंजे ख़्याल में मां अञा हुन धुर जो त कोन पढ़ियो आहे, पर जेका हीअ नई धुर नौजवाननि जी निकिती आहे, ही सियासी तरह बि ॼण त न हिन धुर जा आहिनि न हुन धुर जा आहिनि, न पीपल्स पार्टीअ जा आहिनि न फलाणी पार्टीअ जा, न फलाणी निजप जे सिंधी दोस्त सिंध दोस्त आहिनि, सिंधी अदब लाइ चाखोड़नि था, सिंधी अदब लाइ कुझु करणु चाहिनि था। मां त ईअं चवंदुसि जेको हिननि जो मूं थोरो घणो ॿुधो आहे या प्रोग्राम जेको मोबाइल ते पढ़ियो आहे, फेसबुक ते पढ़ियो आहे, त ही घणे क़दुरु मौजनि ख़्यालनि सां जा सिंध जे तरक़ी पसंदि अदब सां जा सिंध जे सुञाण माण्हुनि जे क़रीब क़रीब आहिनि। मां त इहा गुज़ारिश कंदो दोस्तनि खे, जेकॾहिं ईअं वाक़ई आहे जीअं मां चवां थो या जीअं मूं सम्झो आहे, त उन्हनि सभिनी खे घुरिजे त हिननि हमराहनि जी भरपूर सपोर्ट कनि, भरपूर सपोर्ट कनि। उन में ख़ासि तरह ई जेको असांजो नओं पैनल थियो आहे, ईसा मेमून आहे, ज़ुबैर आहे ऐं ॿिया उन्हनि जा दोस्त साथी आहिनि, उन्हनि जी जेका हिकु कावच आहे, उन्हनि खे मायूस न कनि सभई सिंध जा अदीब दोस्त। इहा अकर बा परवरी जेका असां वटि पाड़ हणी वई आहे, जेको ॼारो हणी वई आहे, जेका ॼण हिकिड़ो थोरो थी पियो आहे, उनखे ठाहिणु घुरिजे, अनाउनि खे छॾणु घुरिजे। मां त हीअं बि चवंदुसि सीनियर जेके बि दोस्त अदीब आहिनि उन्हनि बि इहो पढ़ियो हूंदो त उन्हनि जो प्रोग्राम ठाहे, उन्हनि खे बि घुरिजे त उथी पवनि पंहिंजनि पंहिंजनि हथनि में, उन्हनि माण्हुनि खे जेके वोट ॾियण जा आयल आहिनि या उन्हनि माण्हुनि खे जिन जेके अदबी संगत में मुतरिक आहिनि या उहे माण्हू जेके अदबी प्रोग्राम में शरीक था थियनि, उन्हनि सभिनी खे घुरिजे त भरपूर नमूने सां हिननि हमराहनि जी मदद कनि ऐं हिननि खे कामयाबु कनि। जे कामयाबु न कनि तॾहिं बि हुननि खे चिटो त कनि त यार हीअ हेॾो मामिलो हिननि जो आहे, हिननि में असां पंहिंजो पार्ट प्ले कयूं। मां त ईअं न रोज़ चवंदुसि, आउं को अदीब त कोन आहियां को, पर आउं अदब खां सवाइ हीउ संसार सॼो वाइड़ो आहे, बेकार आहे, अदबी ज़िंदगी आहे। ऐं मज़लूम तबिके जे लाइ जेकॾहिं का अव्हां नथा लिखो, अव्हां नथा कुझु नथा पढ़ो, मसइलो असां खोर क़दीम ज़माने खां वठी हिकिड़ा हीरोज़ आहिनि, बख़्तावर माई जिंदो जेको नालो ई नथो वठे, हिकिड़ो फ़र्द हेॾी क़ुर्बानी ॾेई ज़िया जे दौर में हेॾी जदोजहद करे हुन पंहिंजो मक़सदु माणियो,
ईअं असां वटि ॿिया बि खोड़ किरदार आहिनि। वारे में हिकिड़ो किरदारु आहे, नौशहरे में हिकिड़ो किरदारु आहे, हुनजे माईअ मुड़ुसु मरण खां पोइ ज़मीन ते कब्ज़ो कयो। उन्हनि माण्हुनि जे लाइ का कहाणी कान्हे, को गीत कोन्हे, को छा मसइलो आहे असां सां? ईअं मथा चुरो सरासरी ईअं मख जेतिरी मस शाइरी थी थिए पई, छो नथी गहरी थिए पई? छा मसइलो आहे? मां त पढ़ियो अफ्रीका जो हिकिड़ो किताबु हो शाइरीअ जो, हुनजो नालो काले लोको की रोशन नज़्म। हू लिखे थो त मां हीउ चोथों हिसो तर्जुमो कयो आहे, बाक़ी पाकिस्तान जी इख़लाक़ियात या इजाज़त ई नथी ॾिए त हिननि खे तर्जुमो करे सघे। माना माण्हू त हियां फाड़े ॻाल्हि था कनि, एॾो अहिड़ो हियां था पालनि जो असांजो इख़लाक़, असांजो किरदारु, असांजो समाज ॼण त हू सही न सघंदो, उहो पढ़ी न सघंदो। हितां जे माण्हुनि सां बि के घटि ज़ुल्म त कोन्हनि के। असांजा अदीब ईअं छो नथा सोचनि, ईअं छो नथा लिखनि, ईअं छो नथा हियां फाड़े रड़कनि? मुंहिंजी त इहा नंढी गुज़ारिश आहे सभिनी दोस्तनि खे, अलाह जंहिंखे जेतिरी तोहफ़ी कढे उहो वञे पाण ॼाणे।